सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असांखे पंहिंजी ज़िंदगी संभाले करे हलणी आहे। छाकाणि असां जेके आहियूं इंसान जेके सभु गॾु असांजी कैटेगरी अलॻि आहे। असांजी कैटेगरी ईअं आहे जीअं हिकिड़ो राजकुमार रस्ते सां निकितो त शाम जो उनखे सैर घुमण जी ख़्यालु थियो तो जीअं वञे पियो हिकिड़े नदी जो किनारो हो, ॾाढो ख़ूबसूरत माहौल हो, ख़ूबसूरत हवा लॻी पए थधी थधी, वण टिण बहका पए, गोल फूल नदी जे किनारे ते हुया, बहितर माहौल में हले पियो। जीअं अॻिते वञे पियो हिनखे हिकिड़ो शिकारी मिलियो। मुंहिंजो ठीकु आहे, हिक खां ॿ भला गॾिजी हलंदा, ॿई पाण में ॻाल्हाईंदा ॻाल्हाईंदा वञनि पिया। थोरो अॻिते विया तो हिकिड़ो गृहस्थी इंसान मिलियो ऐं चयो ॿिनि खां टे भला टई रस्ते सां वेंदे वेंदे ख़बरां कंदा अॻिते वञनि पिया। अॻिते विया हिकिड़ो तपस्वी मिलियो, चयो ठीकु आहे टिनि खां चारि भला चारि ई वञनि पिया रस्ते सां घुमंदे वेंदे पाण में कचारी कंदे वञनि पिया। जीअं कुझु अॻिते वधिया हिन रस्ते ते हिकिड़ो अवधूत वेठो आहे, पंहिंजी तपस्या में लीन। हिन चयो हाणे आया बि आहियूं त इन खां आसीस वठूं। चवनि पहिरियों जेको आहे तो राजकुमार आहे, राजा जो पुटु आहे, इन करे पहिरियों इहो आशीर्वाद वठे। तो राजा जो पुटु वियो, राजकुमार जीअं उनखां अछल झुकायईं, प्रणाम कयईं तो साधु कंध मथे कयो अवधूत ऐं चयसि जीअं जीअं सदाई जीअं, वॾी उमिरि माणे सदाई जीअं। मोटी आयो एतिरे में वरी तपस्वी खे चयूं भला तूं आशीर्वाद और तूं तुंहिंजो नंबर आहे। और तपस्वी वियो, जीअं शीश झुकायईं अवधूत कंध मथे खयों, इनखे ॾिसी करे चई जल्दी मरे जल्दी मरे जल्दी मरे। हे वीचारो वापसि आयो, एतिरे में अॻिते वियो तो जेको गृहस्थी हुयो संत थोरो अॻिते वियो, जीअं वियो शीश झुकायोसि, प्रणाम कयसि, अवधूत कंध मथे खयों, चयसि तूं जीअं तोड़े मरे जीअं तोड़े मरे। वरी शिकारी खे आयो आख़िर में उन कंध झुकायो, अवधूत कंध मथे कयो, वरी उनखे आशा चए न जीअं न मरे न जीअं न मरे। हाणे सभई पाण में गॾु थिया, सभई थिया शामिल। चए हाणे सभई विया त सही, आशीर्वाद वठणु वियासीं, पर आशीर्वाद ॾिनी अथई हाणे पतो कोन्हे अलाए आसीस ॾिठल पिठियो अथई, अलाए दुआ ॾिठल बद दुआ ॾिठी, ख़बर त आहे कोन्हे अलाए छा चयो अथई। हिकिड़े खे चवंदा सदाई जीअं, ॿिए खे चवंदा तूं मरे, हिकिड़े खे चवंदा जीअं तोड़े मरे, ॿिए खे चवंदा तूं जल्दी मरे, पतो त कोन्हे अलाए छा कंदो। इन करे उहे सभई चारई ॼणा गॾिजी करे वियासीं। चयोसीं हाणे आशीर्वाद त सभिनी खे ॾिनी थी पर सम्झ में कंहिंखे कोन आई। इन करे ॿुधाए चयो छा थी? चई छा आहे न, पहिरियों आयो राजकुमार, उहो जीअं आयो उन आशा करती, हाणे जे पुराणे जन्म जा कर्म हुया पुण्य हुया, चङाइयूं थियल हुयूं, इन करे राजा जे घर जनम थियो त सुख सुविधाऊं ख़ुशियूं ख़ुशहालियूं सभु मिलंदसि सभु अथसि। ऐं जे कुझु वक़्त खां बाद वरी राजा थींदो, इनखे पावर ईंदो। पोइ जीअं पावर ईंदुसि, ज़ाहिर आहे पावर आयो त अहंकार बि ईंदुसि, ऐं जीअं अहंकार ईंदुसि पोइ कंहिंखे तपाईंदो, कंहिंखे ॾुखाईंदो, किथे मनमानी कंदो, किथे कुझु कंदो, तव्हांजो सॼा पुण्य पंहिंजा पूरा करे पाप किथां कंदो, ऐं पाप खणी करे जॾहिं अॻिते वेंदो त उते ज़ाहिर आहे पापनि जी सज़ा मिलंदसि। इन करे चयो मां सदाई जीअं, भई जेतिरो वक़्तु हुजे हिते त ख़ुशि हूंदे, चङो हूंदे, बहितर हूंदे, अॻिते जेको अथई पाण वञी मोड़ींदे, मां छा कंदुमि। इन करे जेतिरो वक़्तु जीअं हिते चङो आहे तुंहिंजे लाइ ज़िंदगी संसार चङो आहे, हिते हुज पियो।
चए सन्यासी उनखे जल्दी मरे। चए ॾिसो हे मालिक जे ध्यान में, नेम में, सिमरन में, तपस्या में सदाई लॻो रहंदो आहे। न खाधे जो पतो, न पीते जी ख़बर, पंहिंजो पाण खे सुकाए कढिया करे पूरा कया अथई। इन करे हिनखे इते कोई बि सुख कोन्हे। पर जॾहिं हे अॻिते वेंदो उनजो फल उते उनखे मिलंदो। मालिक जी रहमत मिलंदी, आसीस मिलंदी, गोद मिलंदी, उते उनखे सभु कुझु मिलंदो। तंहिंजे करे चयो मां तूं जल्दी मरे, भई तुंहिंजी तपस्या पूरी थिए, सफल थिए, तुंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु पूरो थिए ऐं तूं सदाई कामयाबु थी करे मालिक जी रहमत में पहुचे, तूं सदाई ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदा। इन करे उनखे सफलता जी आशीर्वाद ॾींदी आहे। चइसे हो जेको ॿियो गृहस्थी संत चए ॾिसो मुंहिंजो कमु आहे हिते कंहिंसां चङो हलणु, चङाई करणु, बहितर वीचार रखणु, पाण चङो करणु, ॿियनि खे कराइणु, सभ सां बहितर हलंदे पंहिंजे जीवन खे सुखनि सां गुज़ारणु। ऐं जॾहिं हिते उहो सभ सां चङो हलंदो, प्यारु कंदो, हिते बि सभु इज़त, प्यारु, मान, मोहबत सभु सभिनि सां हूंदसि। ऐं जॾहिं हिते चङो हूंदो, अॻिते वञी करे उते मालिक जी रहमत में हूंदो, जेके चङाइयूं खणी वेंदो उते बि मालिक जी रहमत मिलंदसि, उते बि आसीस हूंदसि। तंहिंजे करे इहो हिते हुजे तोड़े उते हुजे, ॿिन्ही पासे सुखियो रहंदो, ॿिन्ही पासे ख़ुशि रहंदो। इन करे चयोमांसि तूं जीअं तोड़े मरे, तोड़े हिते हुजे तोड़े उते हुजे, कोई फ़र्क़ु न आहे, कोन तूं ॿिन्ही जॻहियुनि ते हुजे। ऐं जॾहिं शिकारी चए चाहे हिते जेको आहे उहो कंहिंखे मारे, कंहिंखे कटे, कंहिंजा खंभ कटे, कंहिंजा पर भञे, हिते सॼी उमिरि ॿियनि खे ईज़ाईंदो आहे, ॿियनि खे तंग कंदो आहे। ऐं जॾहिं उते वेंदो त वरी जेका हिते कई अथसि उते उनखे भोगड़ी पवंदी, वरी सदा उते मिलंदसि। तंहिंजे करे चयोमांसि तूं न जीअं न मरे, न हिते चङो न उते चङो, हिते ॿियनि जे लाइ मुसीबत बनल आहे, उते पंहिंजे लाइ ॾुखनि सां भरियल थिए। इन करे तुंहिंजो न हिते चङो न उते चङो। तंहिंजे करे असां गृहस्थी जेके बि आहियूं, हक़ीक़त में असांजो जीवन अहिड़ो आहे, मालिक जी अहिड़ी रहमत आहे। असां थोरो पंहिंजो पाण खे संभाले करे हलूं, बहितर थी करे हलूं, असां हिते बि सुखिया रहंदा आहियूं, असां अॻिते बि सुखिया रहंदा।